दंद न कढ गप माना लपो भरे न हणे मुंह में तॾहिं बि अची वात में मानारो ठाहीने खैर त आहे न अॼु पंहिंजे मिठड़े मवालीअ ते ॾमिरजी आई हई वल्लू वियाजी त मुंह कोन पी इन निभागे जो नालो छो तो वठी कल लाली ऐं लालू मानी खान आया घर पोइ छा आहे इन में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे उहो तुंहिंजी भेण आहे हू तुंहिंजो भेणियो आहे भला आया घर में ॿ खाधूं भला घणी मानी खाई आहे छा मां चाटो तू समझी घोबाटो बाबे घोबाटे जो नालो छा लायो अथई उन तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे बाबो घोबाटो विच में हूंदो त कमु ख़राबु थींदो न छॾी सिने खे उन कुझु कोन्हे कयो मवाली मानी जी ॻाल्हि नाहे असल में लाली ऐं लालू पाण में नथा ॻाल्हाइनि चरी खोबली मानी खाइण वक़्तु नाहे ॻाल्हाइबो चवंदा आहिनि त शैतान विचों मानी खाई वेंदो आहे तू ओॾी महिल किथे वएं जो मानी खाई वञी आहे मवालीअ खे शैतान थी चई चरी शैतान मुंहिंजे पाछे खां बि भॼंदो आहे हा ख़बर अथसि मवाली मुर्छा ओचितो कावड़जी पियो त दून भॼन तो हलंदो त ॻाल्हि सम्झण खां पहिरीं तूं ॻाल्हाई छो तो अच्छा सिधी सही ॻाल्हि कर त विच में नाहे ॻाल्हाइणो हा नाहे ॻाल्हाइणो हा पोइ ॻाल्हि शुरू कर असल में ॻाल्हि इहा आहे त हू ॿई जॾहिं असांजे घर आया माना लालू ऐं लाली वरी विच में ॻाल्हाई पर पोइ तूं नाला त वठ न त मूंखे ख़बर त पई केरु आहिनि अच्छा हल ठीकु आहे भला मतिलबु ॿई तव्हांजे घर में आया हींअर ॻाल्हि कंहिंजी थी हले ॻाल्हि त उन्हनि जी हले जेके कुर्सीअ ते वेठा आहिनि बाक़ी असां जहिड़ा जेके हेठि वेठा आहिनि असांखे त केरु खंखे बि कोन्हे मां पूरे मुल्क जो नथी पुछां अच्छा मुल्क जी नथी पुछी मां पंहिंजे घर जी ॻाल्हि थी कयां बीबीसी जा पुट वरी रोई छाजे लातो अॼु ताईं मूंखे बाबे घोबाटे बि न ॿुधायो आहे त अम्मा जो नालो बीबीसी आहे मां बीबीसी जो पुटु आहियां तोखे ख़बर पइजी वई मूं पुट खे ख़बर ई न आहे अम्मा बीबीसी त ख़बरूं ईंदियूं आहिनि तुंहिंजी मां मरूम जो नालो न आहे हाणे माठ कर चुप करिणो आहे अधी लाली अधा लालू असांजे घर सतावड़े ते आया हुआ हा उहा त मूंखे ख़बर आहे उहे हिक ॿिए सां न पिया ॻाल्हाइनि मानी बि पुठि ॾेई पिया खाइनि असांखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त मसलो छा आहे तव्हांजे घर भला विड़िया त कोन्हनि न विड़िया कोन पोइ तोखे इहा ख़बर बि न आहे सेठ धनु धोबीअ जे घर में ॾूंटनि मां छिक छिका ठोशा मुकूं लतूं चोंपल सेठ वीचारे जा थावण जा 5-6 सेठ ई भञी विधा अथनि पर हिकिड़ी ॻाल्हि मूंखे पावली सम्झ में नथी अचे त विड़नि छा चवां था हाँ मतलब एतिरी ॻाल्हि आहे एतिरी छा अञा अॻिते आहे घणी अॻिते आहे पर मुंहिंजी अखि नथी पुॼे कोशिश में लॻो पियो आहे सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो